वेलकम बैक नाज़रीन। अवां खे आगाह कंदासीं लाड़काणो वाक़े में क़तल थियलनि जो अंग वधी 5 थी वियो आहे। लाड़काणो में लालू राइट पासे 3 भाइरनि सूधो 5 ॼणा सरेआम क़तल कया विया। जेल रोड ते मोटरसाइकिल सवार हथियार बंदनि कार ते अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी। मार्जीवलन में 3 भाइर माजिद, अमजद, शौकत, संदन सौट, अमीर सोलंकी ऐं कार ड्राइवर नजमदीन चांडियो शामिल। मुखेरी ऐं सोलंकी बिरादरी जी ॿिनि धुरनि विच में शाख जी कपर जी मालिकी तां तकरार उथियो हो। मक़तूल माजिद ऐं अमजद मुखेरी धुरे जे 2 ॼणनि जे क़त्ल केस में 1 साल खां जेल में हुआ ऐं अॼु ज़मानत मंज़ूर थियण बाद वापसि अची रहिया हुआ त उन्हनि मथां हमिलो कयो वियो। मालूम कयूं था नवीद लाड़ी खां। नवीद, छा तफ़सील मिली सघिया आहिनि? फौरी तौर ते जेका जांच थी आहे उनमें छा साम्हूं आयो आहे? शायद बिल्कुल ही लाड़काणो सेंट्रल जेल ॿाहिरां जेका कायर फायरिंग थी उनमें 3 भाइरनि समेत 5 ॼणनि जे मारिजी वञण जी तस्दीक थी वई आहे। 5 ई लाश जेको आहे ताईं चांडिका अस्पताल जो जेको एमरजेंसी वार्ड आहे उते पयल आहिनि। उन जा जेके वारिस आहिनि उहे बि वॾे अंग में पहुता आहिनि। इहे 4 जेके सोलंकी बिरादरी जा जेके माण्हू ॿुधाए पिया वञनि, हिकु जेको आहे उहो चांडियो जात जो ॿुधाए पियो वञे। जेके 5 ॼणनि मां 3 जेके सगा ॿाहिरि आहिनि, जिन में अमजद, माजिद ऐं शौकत ऐं चौथो हुननि जो सौट आहे। 4 जेके उहे सोलंकी हुआ, जॾहिं त नजमदीन चांडियो जेको आहे उहो हुननि जो कार में सवार जेको आहे उहो ड्राइवर ॿुधाए पियो वञे। हिन हवाले सां जेका पुलिस जेका शुरूआती जांच कई आहे उन हवाले सां SSP लाड़काणो डॉक्टर मोहम्मद इमरान जो चवणु आहे त अमजद ऐं माजिद जेके 2 भाइर हुआ उहे मुखेरी ज़ात जे जेके गुज़िरियल साल 2022 में 2 ॼणा क़तल थिया लालूरंग थाणे जे हद में। उन क़तल केस में लाड़काणो सेंट्रल जेल में क़ैद हुआ। अॼु हुननि जी ज़मानत मंज़ूर थी ऐं उनखां पोइ जॾहिं आज़ाद थी उन्हनि जा जेके साथी हुआ उन्हनि खे वठाया त इहे 5 ई ॼणा वापसि जेको आहे पंहिंजे ॻोठ वञी रहिया त जेके 2 कारनि ते सवार हुया हथियार बंद उन्हनि मथां फायरिंग करे ॾिनी। अंधाधुंध फायरिंग जे नतीजे में 5 ई ॼणा जेके आहिनि उहे मौक़े ते मारिजी विया। हिन वाक़े खां पोइ हथियार बंद जेके 2 कारनि में सवार हुआ आसानी सां फरार थी विया। पुलिस जेको आहे लाड़काणो पुलिस जे तरफ़ां जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ जेके आहिनि उहे टीमूं जोड़ियूं वयूं आहिनि। ख़ुसूसी तौर ते SSP लाड़काणो जेको आहे उहो पुलिस टीम जवाबदारनि जे ॻोठ जेको ॿुधाए पियो वञे त 12 तालुके जो रतो जेको मियां रते वारो इलाइक़ो आहे, छाकाणि त 2 धुरूं हुतां जूं रहवासियूं आहिनि। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ होॾां रवानियूं करे छॾियूं आहिनि। हिन मामले जो MP ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेका लेडीज़ विंग जी आहे उनजी सरबराह फरियाद टालपुर बि मामले जो नोटिस वरितो आहे। लाड़काणो पुलिस जे अख़्तियारनि सां राब्तो कयो आहे ऐं पुलिस अख़्तियारनि खे हिदायत कई आहे त हिन वाक़े में मुल्क जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे बिना देर गिरफ़्तार कयो वञे। अच्छा नवीद, आगाह कजो, फरियाल टालपुर इंतज़ामिया ऐं पुलिस सां राब्तो कयो आहे, अमन अमान वारी सूरत-हाल बहितर करण जी हिदायत कई आहे। इन वाक़े जो नोटिस वरितो आहे, छा तफ़सील आहिनि वधीक? बिल्कुल जीअं मूंखे ॿुधायो त पीपुल्स पार्टी जी जेका लेडीज़ विंग जी सरबराह आहे MP फरियाल टालपुर, हिन मामले जो जेके 5 ॼणा लाड़काणे में क़तल थिया आहिनि उनजो फौरी तौर ते नोटिस वरितो आहे। लाड़काणे जेके पुलिस अख़्तियारियूं आहिनि, पुलिस जा जेका इंतज़ामिया आहे उन सां राब्तो कयो आहे। अमन अमान जी सूरत हाल खे फौरी तौर ते यकीनी बणाइण जी हिदायत कई आहे ऐं अख़्तियारनि खे हिदायत कई आहे त हीउ जेको मामिलो थियो आहे हिन में मुलविस जेके जवाबदार आहिनि उहे बिना देर गिरफ़्तार कया वञनि। पुलिस अख़्तियारनि खे जेको आहे सो MP फरियाल टालपुर खे इहो ॿुधायो आहे त जेको वाक़ियो आहे उहो पुराणी दुश्मनी जो नतीजो आहे। हिन में मुलविस वाक़े में जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ टीमूं जेके आहिनि उहे तश्कील ॾिनियूं वियूं आहिनि। ठीकु आहे, वॾी महिरबानी नवीद लाड़ी अपडेट करण जे लाइ।